मश्क 7.1 यूनिट 7 मालियाती हिसाब हेठि नंबर खे ॾह अणपुर में बदिलायो पहिरियों आहे 25%। हाणे 25% खे असां ॾह अणपुर में बदिलाईंदासीं। त 25% खे ॾह अणपुर में बदिलण खां पहिरियों असां हुनखे छा में आम अणपुर में मटाईंदासीं। त हाणे आम अणपुर त मीन्स 25% मतिलबु आहे 25/100 यानी कि 100 मां 25 पतियूं। ठीकु आहे, 100 जी 25 पती। ठीकु आहे, हाणे 25 ऐं 100 ते 25 जो खोड़ लॻंदो 100 ते 4 दफ़ा ऐं 25 ते हिकु दफ़ो खोड़ लॻंदो 25 जो। त हाणे आयो 1/4। हाणे 1/4 आहे। हाणे 1/4 ते हिक ते चौंके जो खोड़ो नथो वञे, तंहिंखे ॿुड़ी ॾे हुनखे ऐं हिते ॾाही ॾे, थिया 10। 10 ते ॿ दफ़ा खोड़ लॻंदो, ॿिए चौंक 8, बाक़ी बचा 2, उनखे वरी ॿुड़ी ॾे, छा 20, 5 चौक 20। ठीकु आहे, हाणे 20 ॾाही 5% खे असां छा में आणींदासीं ॾहाई अणपुर में। हाणे 20 ॾाही 5% आहे। ठीकु आहे, हाणे सभ खां पहिरियों असां छा कंदासीं, हिन जी ॾहाई जेका सो ख़तमु कंदासीं। त 20 ॾाही 5, हाणे सैकड़ो मतिलबु डिवाइड बाय 100। ठीकु, हाणे 20 ॾाही 5 वंडिया 100। हाणे ॾहाई ख़तमु 20 ॾाही 5 ॾहाई ख़तमु कंदासीं। उन जे लाइ छा कंदासीं, ॾहाई जे हेठां हिकु ॾींदासीं ऐं 5 जे हेठां छा ॾींदासीं, ॿुड़ी ॾींदासीं। त थींदो 205 डिवाइड बाय 100 ऐं डिवाइड बाय 10 ऐं वंडिया 100 यानी कि सैकड़ो जेको असां मथे आहे। ठीकु आहे, हाणे 100 जेको आहे छा खे ज़ाहिर थो करे, सैकड़ो खे ज़ाहिर थो करे। हाणे हिन ते जेकर खोड़ा सभ खां पहिरियां हिनखे जेके वंड आहे उनखे असां छा कंदासीं, ज़रब में बदिली, यानी कि 205 भाङे 10 ऐं वंड खे छा में मटाईंदासीं, ज़रब में मटाईंदासीं। त छा थी वेंदो 1/100। हाणे असां छा कंदासीं, 205 ऐं 1 पाण में ज़रब कंदासीं ऐं 10 ऐं 100 पाण में ज़रब कंदासीं। त 10 ऐं 100 पाण ज़रब कंदासीं, छा थी वेंदा 1000। या तव्हां उते 205 ऐं 100 ते बि खोड़ वठी सघो था, छाकाणि त लॻनि था, पर जेकर तव्हां पाण हेठां पाण ज़रब कयो, मथां पाण ज़रब कयो त ईअं बि तव्हां करे सघो था। ठीकु आहे, हाणे आयो 205 भाङे 1000। हाणे इन ते असां खोड़ो आणूं था 5 जो 10 ते, ॿिए 5 10 ऐं 2 ॿुड़ियूं साॻियूं ॾिनियूंसीं ऐं 20 ते 5 जो खोड़ो 4 दफ़ा लॻो ऐं 5 ते 1 दफ़ा लॻो। हाणे थिया 41 भाङे 200। ठीकु आहे, हाणे 41 भाङे 200 जेको आहे असांखे आयो 41 भाङे 200। हाणे 41 खे 200 सां असां जेकर वंड कंदासीं त असांखे ईंदो 0.205। ठीकु आहे, हाणे एतिरो न लॻंदो, असां खोड़ो हणंदासीं 200 जो ऐं ॿुड़ी ॾींदासीं, उते ॾाही ॾींदासीं, अहिड़ी तरह हणंदासीं। ठीकु आहे, हाणे हेठिन अणपुरनि खे फ़ी सैकड़ो में मटायो। हाणे 1/4 खे असां सैकड़े मटाइण लाइ छा कंदासीं, त ज़रब कंदासीं 100 सां। हमेशह सैकड़े में मटाइण लाइ 100 सां असां ज़रब कंदा आहियूं। ठीकु आहे, या तव्हां ॿिए तरीक़े सां जेकर ॿियो तरीक़े सां चइनि खे ज़रब कंदो 25 सां ऐं उन 25 खे वरी 1 सां ज़रब कंदो, अहिड़े तरीक़े सां तव्हां करे सघो था, पर हिते असां कयूं था 100 सां ज़रब कयूं था। ठीकु, हाणे चौके जो 100 ते 25 दफ़ा खोड़ लॻंदो, 25 1 25 25। हाणे हीअ छा थियो, सैकड़ो। फ़ी सैकड़ो खे इस्तेमालु कंदे हेठिन अणपुरनि खे नंढ वॾाई ऐं वॾे नंढाई तरतीब में लिखो। त हाणे असां हिनखे फ़ी सैकड़ो इस्तेमालु कंदे जेको आहे सो नंढ वॾाई ऐं वॾे नंढाई में लिखंदासीं। त उनजे लाइ सैकड़े में लिखण लाइ असां छा कंदासीं, 2 भाङे 5 खे 100 सां छा कंदासीं, ज़रब कंदासीं। हमेशह सैकड़े में ज़रब करण लाइ हाणे जेको आहे 5 जो खोड़ो 100 ते घणा चकर वेंदो, 20 दफ़ा वेंदो ऐं हाणे ॿिनि खे ऐं 20 खे पाण ज़रब कंदासीं असां, त थींदा 40, यानी कि 40 सैकड़ो, 40%। ठीकु आहे, हिकु इहो तरीक़ो आहे। ॿियो तरीक़ो इहो बि आहे त तव्हां 5 खे ज़रब करे सघो था जेतिरा दफ़ा, यानी कि 20 सां, जीअं 100 ते। ठीकु आहे, ईअं बि तव्हां ॿिए तरीक़े सां करे सघो था। ॿियो हीउ तरीक़ो आहे 100 सां ज़रब करण वारो। ठीकु आहे, हाणे 1/4 मल्टीप्लाई बाय 100 ऐं 100 जेको असां 100 लिखियो आहे, इन जे करे जो असां 1/4 खे सैकड़ो में ज़ाहिर कयूं था, उनजे करे 100 सां असां छा कयो आहे, ज़रब कयो आहे। ठीकु आहे, हाणे 100 ते चौके जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 25 दफ़ा वेंदो।
त हाणे 1 पंजवीह 25 हीअ थी वञी 25 सैकड़ो। ठीक है। हाँ 3/4 के सैकड़े में ज़ार कंदासीं, उन लाइ 3/4 के असां 100 सां छा कंदासीं ज़र्ब कंदासीं 3/4 मल्टीप्लाई बाय 100। ठीक है। हाँ चौके जो 100 ते जो का सो 5 दफ़ा वेंदो खोड़ो, त हाँ 25 ऐं 3 पाण ज़र्ब कंदासीं त घणा थींदा 3 पंजवीह 75, त हीअ छा थियो 75 सैकड़ो। ठीक है। हाँ असां सैकड़े के हिसाब सां ॾिसंदासीं त कहिड़ो वॾो आहे ऐं कहिड़ो नंढो आहे। ठीक है। त हाणे 1/4 जेको आहे उहो नंढे में नंढो आहे, छाकाणि त 25% आहे सिर्फ़ु हिन जो, ऐं उन खां पोइ 40% यानी कि 2/5 जेको आहे सो नंढे में नंढो आहे ऐं सभ खां वॾो 3/4 आहे। ठीक है, जंहिंजो 75% हिसो आहे। ठीक है। हाणे वरी ही लिखूं था वॾे नंढाई में, यानी 3/4 वॾे में वॾो यानी कि 75%, पोइ 2/5 40% ऐं उन खां पोइ 1/4 यानी कि 25% हिन जेको हिसो आहे। हीअ छा थियो पहिरियां नंढ वॾाई पोइ वॾे नंढ। हाणे हेठि अणपूर खे फ़ी सैकड़ो में मटायो। हाणे 0.025 आहे। हाणे हिन खे असां सैकड़े में ज़ाहिर करण जे लाइ हमेशह कंहिंखे बि तव्हां सैकड़े में ज़ाहिर कंदव त उनखे तव्हां 100 सां छा कंदो मल्टीप्लाई कंदो ज़र्ब कंदो। हाणे 0.025 खे जॾहिं तव्हां 100 सां मल्टीप्लिकेशन कंदो त उहो छा में अची वेंदो सैकड़ो में। ठीक आहे। हाणे जॾहिं 0.025 खे तव्हां 100 सां ज़र्ब कंदो त हीअ थींदा टोटल 2500। ठीक आहे। हाणे जेको पॉइंट आहे 3 दर्जन खां पोइ आहे। ठीक आहे। तव्हां हाणे जेका सो 3 दर्जन खां पोइ ॾाही ॾींदो यानी कि 2.5 जेको आहे सो जवाबु आयो। इहो छा थियो सैकड़े में अची वियो ऐं 2.5 छा आहे सैकड़ो। हाणे 0.2 आहे नंबर 2, 0.2 और 0.4। हाणे 0.4 खे असां छा कंदासीं सैकड़े में ज़ाहिर कंदासीं। सैकड़े में ज़ाहिर करण लाइ हमेशह मल्टीप्लाई कंदो 100 सां। हाणे 0.4 खे 100 सां ज़र्ब कंदो त 400 ईंदो आहे। हाँ जेकी ॾहाई आहे 1 दर्जे खां पोइ आहे। ठीक आहे। त हाणे असां हेॾे ॾहाई बि 1 दर्जे खां पोइ ईंदासीं यानी कि 0 खां पोइ जेका ॾहाई ईंदासीं त ईअं थी वेंदी 40 यानी कि 40%। हाणे वरी 0.105 आहे। 0.105 आहे त हाणे हिनखे असां छा कंदासीं 100 सां ज़र्ब कंदासीं छाजे लाइ जो असां सैकड़े में ज़ाहिर कयूं था। ठीक आहे। त हाणे हिनखे 100 सां ज़र्ब कंदासीं त ज़र्ब करण खां पोइ असांखे जेको जवाबु मिलंदो 105 ऐं 2 ॿुड़ियूं तव्हां हिन में छो जो ॿुड़ियूं आहिनि सिर्फ़ु तव्हां 2 ॿुड़ियूं ॾेई छॾियो सिंपली। हाणे हीअ जेको ॾहाई जो दर्जो आहे 1 2 3 3 दर्जन खां पोइ आहे त तव्हां हेॾां बि 3 दर्जन खां पोइ तव्हां ॾहाई ॾींदो यानी कि 10 ॾहाई 500। त हाणे पोयां जेके 2 ॿुड़ियूं आहिनि तव्हां उहे जे कढी छॾियो त उनजो को फ़र्क़ु नथो पए यानी कि 10 ॾहाई 5% थियो वञे। हाणे हेठियां 1 मीटर जो कहिड़ो फ़ी सैकड़ो थींदा। हाणे 70 सेंटीमीटर जेके आहिनि 1 मीटर मां घणो जेको आहे सो सैकड़ो आहे। ठीक आहे। हाणे जेको आहे 70 सेंटीमीटर आउट ऑफ 1 मीटर, छा 70 सेंटीमीटर आउट ऑफ 1 मीटर त 70 डिवाइड बाय 1 मीटर। 1 मीटर घणनि जे बराबरि आहे 100 सेंटीमीटर जी यानी कि 70 डिवाइड बाय 100 सेंटीमीटर। ठीक आहे। हाणे असां इनखे सैकड़ो में ज़ाहिर कयूं था उनजे करे इनखे मल्टीप्लिकेशन कंदासीं 100 सां। ठीक आहे। हाणे जॾहिं असां कटींदासीं 100 में कटिजी वेंदो त बक़ाया घणो बचंदो 70 बचंदो यानी कि 70% आहे। 70 सेंटीमीटर 1 मीटर जो 70% यानी कि 70 सैकड़ो आहे। हाणे असां कंदासीं 50 सेंटीमीटर त 50 सेंटीमीटर जेको आहे सो 1 मीटर जो घणो सैकड़ो आहे। त हाणे 50 सेंटीमीटर आउट ऑफ 1 मीटर, 1 मीटर इज़ इक्वल टू 100 सेंटीमीटर। ठीक आहे। त 50 सेंटीमीटर आउट ऑफ 1 मीटर त 50 सेंटीमीटर डिवाइड बाय 1 मीटर माना 100 सेंटीमीटर। हाणे हिनखे सैकड़ो में ज़ाहिर करण लाइ मल्टीप्लाई छा कंदासीं 100 सां।
ठीक है। हाँ 100 में कटजी वेंदो, बाकी घणा बचंदा 50, यानी कि 50% जेको सो 1 मीटर जो 50 सेंटीमीटर छा 50% आ। हाँ हलूँ था अगते, यानी कि 100 सेंटीमीटर आउट ऑफ 1 मीटर घणो आ, यानी कि 100 सेंटीमीटर जो 1 मीटर जो घणो हिस्सो आ। तो सागे नमूने से 100 सेंटीमीटर आउट ऑफ 1 मीटर, यानी कि 100 सेंटीमीटर आउट ऑफ 100 सेंटीमीटर। ठीक है। सौ सेंटीमीटर डिवाइड बाय 100 सेंटीमीटर। ठीक है। हाँ इनके सैकड़े में मालूम करना है, मल्टीप्लिकेशन कंदासीं 100 से। ठीक है। हाँ 100 में कटजी वेंदो, बाकी बचंदो 100, यानी कि 100 सेंटीमीटर 1 मीटर जो 100 सैकड़ो है।